जी नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं लाड़काना म्यूनिसिपल कॉर्पोरेशन। असांजे बैकग्राउंड में तव्हां म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जी ऑफिस जे बिल्कुलु बैकग्राउंड में असां जंहिंमें गंद किचिरो ॾिसी सघो था त हीअ म्यूनिसिपल ऑफिस जे अॻियां जेको आहे सो गंदगीअ जा ढेर लॻा पिया आहिनि। त हिकु पासे पीपुल्स पार्टी जी गवर्नमेंट इलेक्शन लड़ण पई वञे, ॿिए पासे वरी ही रोडनि रस्तनि जो हाल ॾिसो था। हे म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जी ऑफिस जे आॾो गंदगीअ जा ढेर लॻा पिया आहिनि। हिकु तरफ़ म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जो चेयरमैन जेको आहे मेयर जेको आहे खैर मोहम्मद शेख, उहो चवे थो त पियो लाड़कानो जेको आहे सो मां पेरिस करे छॾियो आहे। त उहा पेरिस तव्हां ॾिसी रहिया आहियो त अॼु म्यूनिसिपल ऑफिस उन जे ॿाहिरों ई हे गंदगीअ जा ढेर लॻा पिया आहिनि। त अॻिते ॿियनि यूसियुनि जो छा हाल हूंदो, अचो त तव्हांखे लाड़काने शहर जी हालत ॾेखारियूं। दोस्तों, ये पंहिंजो यूसी 12 सां जेकी माना मुसलसल ही गंदगी जा ढेर ऐं ही नाजाइज़ असां सां मुसलसल 12 सालनि खां वठी असांजी माना जेको सा हे कॉलोनी में जेकी नाजाइज़ आहिनि गंद जा नाला तव्हां ॾिसंदो त नाला 6 फुटनि ताईं माना भरिया पिया आहिनि। ॿारनि बच्चनि जो नुक़सानु ऐं गटर जा ढकण खुलियल आहिनि। ऐं प्लस में असांजे माना यूनियन काउंसिल जा जेके किरास आहिनि किन 5-6 सालनि खां वठी असांजा उहे किरास भॻा पिया आहिनि। असां उहे यूसी चेयरमैन जे आफ्ताब भुट्टो खे उहे कंप्लेनियूं करे ऐं उन्हनि खे चई चुका आहियूं। उन्हनि 4 सालनि में बि को माना तवजा कोन कई आहे। ऐं असां इहे सभु पंहिंजूं कंपनियूं इहे जेके गंदगी जा ढेर मूवियूं भरे ऐं मोबाइलनि जे ज़ोर ते एहतजाज जे ज़ोरे ते असां मेयर ऑफिस जे आॾो बि धारणा कई हयासीं, शहर में पाकिस्तानी चौक ते हयासीं, पर अञा ताईं को बि सरमाएदारनि को अमल न कयो आहे। जी अदा लाड़काने में तव्हां जेको आहे सो म्यूनिसिपल जी कारकर्दगीअ खे कीअं था ॾिसो? अदा मां त कहिड़ी रोइणो पिटणो आई, ॾिसो था पाण अव्हां जे साम्हूं आई सॼो लाड़कानो गंद जो ढेर बणिजी वियो आहे। जेके असांजा हुकुमरान जेके हालिया हुकुमरान दावेदार आहिनि त असां लाड़कानो पेरस करे छॾियो आहे, उहो ई पेरस आहे। तव्हांजे अॻियां आहिनि टोटल तव्हांजी शहर घुमी आया आहियो। सॼी सिटीअ में ओवरऑल इहो ई हशर आहे। जिते वञु नालियूं फाटियूं पियूं आहिनि, जिते वञु त तव्हांजा रोड रस्ता बिल्कुलु बेकार लॻा पिया आहिनि। गंदगी जा ढेर, सफ़ाई जो नाक़िस को बि सिस्टम कोन्हे को हिननि वटि। ॻाल्हियूं एॾियूं वॾियूं था कनि, बाक़ी कम कुझु बि कोन्हे अदा। हा ॾिसो, अॻु में जेको मेयर हुयो असलम शेख, उनखे हटाए खैर मोहम्मद शेख खे रखियो हुयो, त उनखे तव्हां कीअं था ॾिसो? मां त ॿिन्हिनि खे हिकु जहिड़ो चाहियां, ॼणो हिकिड़े खे राणीअ खे उछले बादशाह खे रखियो, मतिलबु ॻाल्हि साॻी थी वई। असांखे हिननि मां का बि उमेद न आहे। जेको 11 साल हिननि हुकुमराननि हिन हुकूमत कई आहे, सिर्फ़ु रुॻो हितां जी माहौल न ठाहे सघिया आहिनि। गंदगी ते परे जी ॻाल्हि आहे, पर ॿियो तव्हां ॾिसो था न घिटनि जी सफ़ाई नथी थिए। जिते गंद उछलियो आहे उते ई पियो हूंदो आहे, माना उखाइण जे लाइ को तयारु न आहे। उन मां हज़ारे बीमारियूं थियनि थियूं जेके असांजे हिन सॼे मुआशिरे खे तबाह कनि थियूं। उन खां को सिस्टम हिननि खां हली कोन थो। ही ख़ाली पीली रुॻो पंहिंजी दावाऊं करे, कूड़ियूं दावाऊं करे ॾेखारे ईअं माना आवाम खे बेवकूफ़ था कनि। असां चऊं था त असांजो कमुकार कुझु बि कोन थियो आहे हिन महिल ताईं, एतिरो वक़्तु थियो आहे। असां वसारनि खे चवंदा रहिया आहियूं त बाबा असांजो कमु रहियो पियो आहे हिते, पर हिते को बि कमु न थियो आहे। नालियूं सॼियूं भॻियूं पियूं आहिनि, सॼी घिटी जेकी आहे सो ख़राबु लॻी पई आहे। असां निमाज़ी अचूं था, निमाज़ ते असांजा पेर जेके आहिनि तमामु ख़राबु, नंढड़ा मासूम ॿार अचनि था उहे किरनि थियूं, किरी था पवनि। औरतूं असांजूं किरी थियूं पवनि। रस्तो असांजो बिल्कुलु ख़राबु आहे, सॼी घिटी ख़राबु आहे। न कोई सिस्टम आहे, न का ॻाल्हि न मुहारे, न का बिजली आहे। म्यूनिसिपालिटी वारनि खे बि असां फ़ोन कंदा आहियूं, जॾहिं एलाज़मेंट कंदा आहियूं उन्हनि खे पैसा ॾींदा आहियूं, तॾहिं ईंदा आहिनि। कॾहिं क़िस्म जी 8 ॾींहं 15 ॾींहं उहो महीने में हिकिड़ो दफ़ो ईंदा आहिनि, जेको तक़रीबन सफ़ाई करे ईंदा आहिनि। न त पैसा वठंदा आहिनि तव्हां? असां पैसा चंदो करे सभु ॾींदा आहियूं, त सभु पाड़े वारा गॾु करे पैसा करे ॾींदा आहियूं। गंदगी तमामु घणी थी वई आहे, तमामु। हिते खाइण वारो कोई कोन्हे, वॾा खोड़ थी विया आहिनि, मच्छर अचे लथा आहिनि, ॼारो बाबा तमामु गंदगी घणी थी वई आहे।